بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وملجأنا ونورنا ونور أبصارنا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال رسول الله صلى الله عليه وسلم: اللهم إنك أخرجتني من أحب البلاد إلي فأسكني أحب البلاد إليك فأسكنه الله تعالى المدينة. صدق رسوله النبي الأمين الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال الله سبحانه وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه वसल्लिमु तस्लीमा। सभी गर्जी हुजूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते वाला शरीफाते उदरे हुदिये दुरू शरीफ पेश कराइंदा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बादल खुदा बुजुर्ग तो ये किस्सा मुख्तसर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त दी हम्दो सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते वाला शरीफाते हदिया दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अजीज़ो दोस्तों भाईरो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हज़रत इज़ी वकार अल्लाह सुब्हानहु व तआला कुछ जगन के कुछ मकामात के रब सुब्हानहु व तआला कुछ हस्तिन जे नाते उन्ना कुछ मखसूस जगन के कई हस्ती सां कई ख़ास अल्लाह जे नबी या रसूल सां निस्बत हासिल हुई तो रब सुब्हानहु व तआला उन पंहिंजे ख़ास बानन सां निस्बत रखण वारे जगन के भी अल्लाह सुब्हानहु व तआला अफ़ज़ल बणाए छॾियो आहे। नाज़रीन व सामीन किराम, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी मक्का मुकर्रमा में थी तो रब सुब्हानहु व तआला मक्के के
इज़्ज़त अज़मतुन ऐं रहमतुनि वारो शहर बणायो। पर जॾहिं अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां हिजरत करे मदीने मुनव्वरा में अची करे पंहिंजी रिहाइश इख्तियार कयऊं तो रब सुब्हानहू व तआला मदीने मुनव्वरा के भी अज़मतुनि ऐं इज़्ज़तुनि वारो शहर बणाए छॾियो हुयो। नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद का अव्वल मदीने मुनव्वरा में उलमाए किराम लिखनि था कि मदीने मुनव्वरा उहो शहर हुयो जिते अचण वारनि खे ऐं उन मदीने मुनव्वरा जे रहाकुनि खे वॾियूं बीमारियूं वकोड़े वेंदियूं हुयूं। तरह तरह जा बीमारियूं बुखार उन्हनि जे मदीने जे इन शहर जे रहाकुनि खे या उते अंदरि दाख़िल थींदड़नि खे बीमारियूं वकोड़े वेंदियूं हुयूं। तो ईअं सम्झो त मदीने मुनव्वरा बीमारियुनि जो शहर हुयो। पर जॾहिं अल्लाह जे हबीब करीम जनाब ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन जनाब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाक कदम इन शहर शरीफ के लगा त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि मुबारकुनि जे लॻण जे करे रब सुब्हानहू व तआला हिन शहर की इज़्ज़त ऐं अज़मतुनि सां नवाज़े छॾियो आहे। नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तवज्जो मूॾे कयो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे सवारीअ ते सफ़र करे मदीने मुबारक ॾांहुं ईंदा हुया तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी सवारीअ खे तेज़ उनखे घुमाईंदा हुया कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मदीनो मूं मुस्तफ़ा जो घर आहे ऐं मदीने के ऐं अल्लाह कि जीअं तूं असांखे मक्के सां प्यार ॾेई छॾियो हुयो तीअं असांजे दिलनि में मदीने मुनव्वरा जो प्यार भी असांजे दिलनि में विझी छॾ। हज़रत ज़ी वक़ार कि अल्लाह सुब्हानहू व तआला मदीने मुनव्वरा के कई हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र शरीफ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे संदन सहाबा मुहाजिरीन ऐं अंसार जो ज़िक्र भी असीं कंदा आहियूं। असां बल्कि पंहिंजे ज़ुबान से उन्हनि जो ज़िक्र करे पंहिंजे गुफ्तगू के सिंगारींदा आहियूं कि माज़अल्लाह उन्हनि जो शान त रब सुब्हानहू व तआला एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबे वारो शान अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे अता फरमायो आहे। असां उनजी शान के न वधाईंदा आहियूं बल्कि उन्हनि जी ज़िक्र करे रब सुब्हानहू व तआला थी सके तो उनजे ज़िक्र जे करे रब सुब्हानहू व तआला असांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाए। बहरहाल हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन पाक शहर जी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन पाक घर जी हर इंसान जे दिल में एक तमन्ना होंदी आहे, हर इंसान जे दिल में एक आरज़ू रखियल होंदी आहे कि रब्बुल आलमीन असांखे असांजे आका जनाब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर मुबारक हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पड़ोस पाड़ेसरी वारे शहर में अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे दीदार फरमाए। तो इन करे अॼु मुंहिंजी दिलि चाहियो कि छला कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन पाक शहर जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन पाक घर जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी रिहाइश इख्तियार कई आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन महबूब शहर बल्कि ख़ुद खुदा जो महबूब शहर उलमाए किराम फरमाइनि था कि मक्का भी अज़मतुनि वारो मदीनो भी अज़मतुनि वारो पर मक्को हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब ऐं प्यारो शहर आहे ऐं मदीनो अल्लाह सुब्हानहू व तआला ऐं ख़ालिक़ करीम जो महबूब शहर आहे। नाज़रीन सामीन किराम के मदीने मुकर्रमा जा उलमाए किराम फरमाइनि था कि कई नाला आहिनि उन कई नालनि मंझां ऐं इहो तव्हां के सम्झी छॾो कि जंहिं शइ जा या जंहिं जॻह जा या जंहिं हस्ती जा वधीक नाला हुजनि
कि उहे उन जी उहे वधीक नाला हुजण उन जी अज़मत ऐं उन जी शराफ़त ते दलालत कंदड़ हूंदा आहिनि। तो कई नाला आहिनि मदीने मुनव्वरा जा, उहे वक़्त जे इख़्तिसार जे पेश नज़र मां मदीने मुनव्वरा जा नाला बि ज़िक्र कंदुसि ऐं उन सां गॾोगॾु उन जे ज़िमिन में मदीने मुनव्वरा जी हिकु फ़ज़ीलत बि उन नालनि जे तहत ज़िक्र थींदो रहंदो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन पाक मदीने मुनव्वरा जे नालनि मंझां हिकु नालो आहे अल मदीना। अल मदीना के मदीना जो लुग़वी माना आहे शहर या इन जी माना आहे रहाइशगाह। अल्लाह सुब्हानहू व तआला हिन शहर के हिन जगह के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहाइश बणाई। रब सुब्हानहू व तआला पंहिंजे आख़िरी नबी जनाब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन मदीने मुकर्रमा में घर बणायो त इन जे करे कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शहर जो नालो अल मदीना यानी मदीनो रखी छॾियो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल फरमायो कि अल मदीनतो इस्मो मदीनती सय्यदिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीनो असांजे सरदार जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक शहर जो नालो मदीनो आहे। नाज़रीन किराम, मदीनो शहर अल्लाह सुब्हानहू व तआला मदीनी शहर जो इहो नालो मदीना क़ुरान पाक में कई जगह ते आयो आहे कि अल्लाह करीम सूरह तौबा में फरमायो व मिम्मन हौलकुम मिनल अअराब मुनाफिकून व मिन अहलिल मदीनति मरदू अलन निफाक़ कि आए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे आस पास जा कुझु मुनाफ़िक ॻोठाणा मुनाफ़िक उहे आहिनि ऐं कुझु मदीने वारा मुनाफ़िक आहिनि। उन्हनि जी इहा आदत आहे कि उहे जेका सुआ पंहिंजे निफ़ाक़ ते ऐं पंहिंजी मुनाफ़क़त ते क़ाइमु रहनि। ॿी जगह ते अल्लाह सुब्हानहू व तआला मदीने मुनव्वरा जो नालो क़ुरान पाक में ज़िक्र फरमायो यक़ूलून लइन रजअना इलल मदीनति लयुख़रिजन्नल अअज़्ज़ु मिनहल अज़ल्ल वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिल मुअमिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून। के सूरह मुनाफ़िकीन में मुनाफ़िकन चयो कि असां जेकॾहिं मदीने मुनव्वरा ॾे वापसि मोटी वियासीं तो असां इज़्ज़त वारा आहियूं, असां इज़्ज़त वारा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात के मदीने मां कढी छॾींदासीं। त अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि इज़्ज़त कंहिंजे जागीर कोन है, वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिल मुअमिनीन। इज़्ज़त अल्लाह ऐं उन जी रसूल ऐं मोमिननि जे लाइ आहे। वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून, पर मुनाफ़िकनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असल इज़्ज़त हक़ीक़त वारी इज़्ज़त अल्लाह ऐं उन जे रसूल ऐं मोमिननि जे लाइ इज़्ज़त आहे, उहे ई इज़्ज़त वारा आहिनि। हज़रत दीवकार कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा जे लाइ फरमायो अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल मदीनत का हुब्बिना मक्कत औ अशद्द। तो इन हदीस मुबारक में भी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुबारक के मदीने जो लफ्ज़ फरमायो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐं अल्लाह मदीने मुनव्वरा जो असांजे दिलनि में ईअं प्यार विझ जीअं मके जो तूं असांजे दिलनि में प्यार विधो हुयो। औ अशद, बल्कि मके खां भी वधीक प्यार ऐं महबत असांजे दिलनि में मदीने मुनव्वरा जे बारे में विझी छॾ। मदीने जो हिकु नालो ॿियो नालो आहे अल मदीनतुल मुनव्वरा। अल मदीनतुल मुनव्वरा रोशन शहर के जंहिं शहर में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम गाह आहिनि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन शहर में हर वक़्तु नूरानियत जो वसकारो हलंदो रहंदो आहे। इन जे करे इन शहर के अल मदीनतुल मुनव्वरा यानी रोशन शहर सॾियो वेंदो आहे। ऐं टियों नालो आहे अल मदीनतुश शरीफ़ा, शर्फ वारो ऐं इज़्ज़त वारो शहर। सरकार आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहाइशगाह हिन मदीने में आहे। इन जे करे रब सुब्हानहू व तआला हिन मदीने खे इज़्ज़त वारो ऐं शर्फ वारो शहर बणाए छॾियो। मदीने जो हिकु नालो आहे मदीनतुल मुस्तफ़ा।
मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर ऐं हिकु नालो आहे मदीनतुर रसूल, मदीनतुन नबी। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर मदीनतुल हबीब, अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर क़रियतुन नबी, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻोठ ऐं बैतु रसूलिल्लाह, अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ इन समूरे मदीने के अल्लाह सुब्हानहु व तआला हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर करार ॾेई छॾियो आहे। क़रियतु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो मदीने जो नालो आहे क़रियतु रसूलिल्लाह, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻोठ। क़रियतुल अंसार, अंसार ऐं मददगारनि जो शहर के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्का मुकर्रमा खां हिजरत फरमाए अल्लाह जे हुकुम सां मदीने ॾांहुं तशरीफ़ वठी आया त आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु मुहाजिर सहाबा भी गॾु आया, जीअं हज़रत अबूबकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो ऐं कुझु बाद में हिजरत फरमाई। तो जेके बाद में हिजरत करण वारा हुया उन्हनि जी मदद मदीने जे रहाकू असहाबनि उन्हनि जी मदद कई। जॾहिं उन्हनि जी मदद कई इन जे करे क़रियतुल अंसार यानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंसारी सहाबनि जो ॻोठ मदीने मुनव्वरा आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नल्लाह क़द तहर हादिहिल क़रियत मिन शिरक, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन मदीने के ऐं हिन ॻोठ के रब सुब्हानहु व तआला शिरक ऐं कुफुर जे नापाकीअ खां रब सुब्हानहु व तआला हिन शहर के पाक बणाए छॾियो आहे। मदीने जो हिकु नालो आहे तय्यबा, तय्यबा जी माना आहे खुशबूदार। के मदीने जी जेका रस्तनि में रोडनि ते बल्कि मदीने मुनव्वरा जे समूरे शहर के रब सुब्हानहु व तआला सुरहियो ऐं खुशबूदार बणाए छॾियो आहे। इन जे करे हिन जो नालो तय्यबा ऐं खुशबूदार भी मदीने मुनव्वरा जो नालो आहे। नाज़रीन सामीन किराम के मदीने जो हिकु नालो आहे अत्वाहिरा ऐं हिकु नालो आहे अल मुक़द्दसा। अत्वाहिरा अल मुक़द्दसा इन जी माना आहे पाकीदा। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन तशरीफ़ आवरीअ जे करे रब सुब्हानहु व तआला हिन शहर के कुफुर ऐं शिरक ऐं ॿियनि पलीतनि खां रब सुब्हानहु व तआला हिन शहर के पाक बणाए छॾियो, पाक बणाए करे खुशबूदार बणाए छॾियो। इन जे करे अल्लाह सुब्हानहु व तआला हिन शहर जो नालो ऐं हिन पाक मुक़द्दस ज़मीन जो नालो अत्वाहिरा ऐं अल मुक़द्दसा रखी छॾियो आहे। मदीने जो हिकु नालो आहे त्वाबा, खुशगवार पाकीज़ा। ऐं मदीने जो हिकु नालो आहे कि अल मुबारका, बरकतुनि वारो शहर। हिन शहर में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे करे रब सुब्हानहु व तआला हिन शहर में बरकत रखी छॾियो। एतिरे जो हिन शहर जी मानीअ में भी बरकत आहे। तवज्जो कयो था, हिन शहर जे मानी में बरकत आहे कि उलमाए किराम फरमाइनि था कि जेकॾहिं हिकु ॼणे जो मानी जेको सिर्फ़ हिकु ॼणे जे लाइ असां खाईंदा आहियूं उहो चंद माण्हुनि खे ॾिनो वञे मदीने मुनव्वरा जी मानी, उन सभिनी खे रब सुब्हानहु व तआला ढो कराए छॾींदो आहे हिक जी मानीअ सां। तो मदीने जे मानीअ में बरकत, उन जे मेवनि में बरकत, उन जे पाणीअ में बरकत, मदीने जी हर शइ में बरकत। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक जे लाइ दुआ घुरियो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाहुम्मा जअल बिल मदीनते, अल्लाहुम्मा जअल बिल मदीनते दिफ़ई मा जअलत बे मक्कत मिनल बरकते, के ऐ रब्बुल आलमीन जेको तूं बरकत मक्का मुकर्रमा में रखियो उन खां ॿीणी बरकत तूं मदीने मुनव्वरा में रखी छॾ। तो नाज़रीन सामीन किराम के मदीने जो हिकु नालो आहे
कि मुदखल सिद्क जेके यानी सच्चाई जे दाख़िल थियण जी जगह वकुर रब्बि अदखिलनी मुदखल सिद्कियूं व अखरिजनी मुखरज सिद्किन के उलमाए किराम फरमाइन था, मुफस्सिरीन इज़ाम फरमाइन था कि वकुर रब्बि अदखिलनी मुदखल सिद्किन, तो इते मुदखल सिद्किन मां मुराद मदीना मुनव्वरा आहे व अखरिजनी मुखरज सिद्किन मां मुराद मक्का मुकर्रमा आहे के मदीने मुकर्रमा जो एक नालो आहे अल हरम यानी इज्जत वारो कि हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल मदीनता हरमुन आमिनुन के ऐं मुंहिंजा ग़ुलामो ॿुधी छॾो कि मदीनो इज्जत वारो ऐं अमन वारो बि आहे ऐं मदीनो खे रब सुभानो व तआला वॾे मक़ाम ऐं मर्तबे ऐं इज्जत ऐं अज़मत वारो बणाए छॾियो आहे। हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तो ई नालन सां गॾोगॾु मदीने जी इज़्ज़त ऐं अज़मत भी उन सां गॾोगॾु ज़ाहिर थींदो रहे तो अवां जे साम्हूं। अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाहुम्मा इन्ना इब्राहीम हर्रम मक्कत व इन्नी उहर्रिमु मा बैन लअबैतहा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बेशक इब्राहीम हज़रत सैयदना इब्राहीम खलीलुल्लाह मक्का मुकर्रमा के हरम बनायो हुयो मां महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे ॿिन किनारन जे विच के मां रब सुभानो व तआला जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्जत वारो ऐं हरम बनाए छॾां थो पियो के